أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أولم يعلموا أن الله يبسط الرزق لمن يشاء ويقدر إن في ذلك لآيات لقوم يؤمنون छा उन्हनि खे इहा ॻाल्हि मालूम न आहे त बेशक अल्लाह ताला जंहिंजे लाइ चाहे थो रिज़्क़ खे कुशादा करे छॾे थो ऐं जंहिंजे लाइ चाहे थो तंग करे छॾे थो। बेशक इन ॻाल्हि में यकीनन निशानियूं आहिनि अहिड़नि माण्हुनि जे लाइ जेके ईमान आणीनि था। मथे अल्लाह पाक बयान कयो त इंसान यानी काफ़िर जो इहो हाल आहे। पहिरीं इन खां पहिरीं अल्लाह ताला इहो बयान कयो त जेॾी महिल अल्लाह पाक जो तन्हा अकेले में अल्लाह पाक जो ज़िक्र कयो वञे थो, सिर्फ़ु अल्लाह जो ज़िक्र कयो वञे थो, अल्लाह सां गॾु ॿियनि जो ज़िक्र कोन थो कयो वञे त इहे माण्हू जेके अल्लाह ते ईमान कोन था आणीनि, जेके यकीन कोन था रखनि, उन्हनि जूं दिलियूं बेज़ार थी वञनि। ऐं वरी जेॾी महिल ॿियनि जो ज़िक्र कजे थो वञे मख़लूक जो, बुतनि जो, जिन खे हू पूॼीनि था, जिन खे हू मुश्किल कुशा सम्झनि था, हाजत रवा सम्झनि था, कारसाज़ सम्झनि था, उन्हनि जो जेॾी महिल ज़िक्र कयो वञे थो, भले उन्हनि सां गॾु अल्लाह खे बि ज़िक्र कयो वञे या सिर्फ़ु उन्हनि जो ज़िक्र थो कयो वञे त ॾाढो ख़ुशि था थियनि। पर वरी हिननि जो इहो हाल आहे जो जेॾी महिल हिननि खे का तकलीफ़ बि अचे थी त पोइ हू जिन जे ज़िक्र सां हू ख़ुशि थिए थिया, बुत वग़ैरह, उहे उन्हनि खे विसरी था वञनि। वरी उन खे पुकारीनि था, उन अल्लाह खे पुकारीनि था जंहिंजे ज़िक्र सां ई बेज़ार बि थिया। त हीअ पंहिंजे हाल सां, पंहिंजे अमल सां इहो ॿुधाइनि पिया त असां बि इहो मञूं था त वहदहू ला शरीक लहू माबूद अकेलो अल्लाह आहे, तॾहिं त तकलीफ़ में सिर्फ़ु उन खे था पुकारीनि। ऐं पोइ जेको त ॿिए कंहिंखे ॿियो कयो उनखे यादि ई कोन थो पए त पंहिंजे हाल सां इहो तौहीद उन्हनि जो दावो कयो, तौहीद जो इक़रार कयो। पर पोइ जेॾी महिल अल्लाह ताला फरमाए पियो त सुम्म इज़ा ख़व्वलनाहु निअमतम मिन्ना, पोइ जॾहिं असां पंहिंजे तरफ़ां उन्हनि खे का नेमत बख़्शियूं था त पोइ ओॾी महिल ई छा थो चए, पंहिंजे हुनर, पंहिंजे तदबीर जे तरफ़ उनखे मनसूब करे थो छॾे। माना यानी पोइ जेॾी महिल नेमत अचे थी त नेमत खे अल्लाह ताला जी तरफ़ मनसूब कोन थो करे त हीअ नेमत अल्लाह पाक जे तरफ़ां आई। अल्लाह ताला फरमाए पियो बल हीअ फितना, बल्कि इहा हिकिड़ी आज़माइश आहे। हीअ जेका नेमत आई आहे इहा आज़माइश आहे। छा मतिलब? अल्लाह ताला इहो ॾिसणु चाहे थो त केरु आहे जेको इन नेमत में शुक्र अदा करे थो, माना अल्लाह खे यादि करे थो, अल्लाह खे पंहिंजो हक़ीक़ी मुनइम ऐं इनाम करण वारो हर वक़्तु यानी हुनखे ज़हन में आहे त इनाम करण वारो हक़ीक़ी अल्लाह पाक। पंहिंजे तदबीर खे जेको आहे सो यकीनी तौर ते कोन थो सम्झे। सबबु आहे तदबीर, कोशिश, तदबीर, इहा जेको हिकिड़ो सबबु आहे, लेकिन इहो रब कोन्हे। इहा तदबीर जेका आहे इहा क़ादिर कान्हे, इहा हक़ीक़ी इनाम करण वारी कान्हे। हिन हक़ीक़ी इनाम करण वारो ऐं रब पाक करण वारी ज़ात हिकिड़ी अल्लाह पाक जी आहे। त अल्लाह ताला फरमाए पियो त इहा हिकिड़ी आज़माइश आहे। ॿियो अल्लाह पाक केतिरनि नेमतुनि जो सबबु जेको आहे न, उहो मुख़्तलिफ़ सबब रखिया आहिनि, तदबीरुनि सां उनखे जोड़े छॾियो आहे। हिकिड़ो माण्हू को सबबु इख़्तियार करे थो कमाईअ जो, मसलन हुनखे सुठी कमाई थी वञे थी। हाणे इहा बि हिकिड़ी आज़माइश आहे। जेकॾहिं अल्लाह ताला इनखे विच में आणे ई न हुआ त ज़ाहिर हर माण्हू चए हा त हीअ अल्लाह पाक ॾिनी आहे, पर अल्लाह पाक इनखे विच में सबबु जोड़े। हाणे अल्लाह पाक ॾिसणु चाहे थो त केरु आहे जेको इन सबबु ते ई निगाह रखे थो, इहो माण्हू नाकाम थी वियो। ऐं केरु आहे जेको सिर्फ़ु सबबु ते निगाह कोन थो रखे, असुल हुनजी दिलि जी निगाह अल्लाह पाक जे तरफ़ आहे त भई हिन सबबु खे यानी मुअसिर बनाइण वारी ज़ात, हिन सबबु खे असर वारो बनाइण वारी ज़ात अल्लाह पाक जी आहे। जेकॾहिं अल्लाह पाक न चाहे हा ऐं भले केतिरियूं बि तदबीरूं करियां, केतिरियूं कोशिशूं करियां, सभु नाकाम थी वञनि। हीअ त अल्लाह पाक पियो करे,
ही मोमिन ईमान वारो पंहिंजे दिल जे निगाह सां, दिल जे यानी नूर सां, रोशनी सां इहो ॾिसे पियो त हिन काइनात में सभु नेमतूं अल्लाह पाक जे तरफ़ां पई थियनि। अल्लाह ताला फरमाए पियो इहा त आज़माइश आहे, वलाकिन अक्सरहुम ला यअलमून, पर अक्सर माण्हू जेके आहिनि उहे इन ॻाल्हि खे नथा ॼाणनि। ऐं उन्हनि खे जेॾी महिल का नेमत मिले थी, हाणे जेकॾहिं उहा नेमत अहिड़ी शइ आहे जेके असबाब सां जुड़ियल आहे, त पोइ चवनि था त साईं असां हीअं कयो, हीअ तदबीर इख़्तियार कई, असां हीअ हुनरमंदी कई, असां हीअ चालाकी कई, असां हीअ महिनत कई, हीअ कोशिशि कई, उन करे हीअं थी वियो। ऐं जेकॾहिं उहा शइ जेका आहे तदबीर बज़ाहिर उन में कान्हे, ओचितो थी आहे, त पोइ चवंदा साईं नसीब, ख़ुशि नसीबी असां हीअं थी वियो, ख़ुशि नसीबी हुई। भई चओ त अल्लाह पाक हीअं कयो, अल्लाह पाक हीअ नेमत ॾिनी। या चवंदा त जेको आहे सो यानी मुख़्तलिफ़ क़िस्म जो इत्तिफ़ाक़ सां हीअं थी वियो। माण्हू चवंदा साईं इत्तिफ़ाक़ सां हीअं थी वियो। बाबा इत्तिफ़ाक़ छा आहे? इत्तिफ़ाक़ का शइ कान्हे, सभु कुझु अल्लाह पाक जे इरादे सां थिए थो। भई अल्लाह पाक हीअ नेमत ॾिनी आहे त उन करे अक्सर माण्हू नथा ॼाणनि। इन ते अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए त बाज़ माण्हू अहिड़ा बेवकूफ़ आहिनि जो इन्हनि खां पहिरीं बि अहिड़ा गुज़रिया आहिनि जेके जिन इहा ॻाल्हि चई त असांखे हीअ नेमतूं जेके आहिनि उहे कंहिं ॾिनियूं आहिनि, माना अल्लाह पाक जे तरफ़ नेमतुनि खे हुननि मनसूब कोन कयो, बल्कि पंहिंजे हुनर जे तरफ़ मनसूब कयो। जीअं कारून हो, कारून चयो त हीउ जेको मूंखे ख़ज़ानो मिलियो आहे उहो मुंहिंजे इल्म ऐं मुंहिंजे हुनर जे करे मिलियो आहे, हीउ मुंहिंजो कमाल आहे, मूं पाण कमाई आहे हीअ दौलत। त अल्लाह ताला फरमायो त हिननि खां पहिरीं ही जेके कुरैश मक्का आहिनि, हिननि खां पहिरीं बि अहिड़ा माण्हू गुज़रिया आहिनि जिन इहा ॻाल्हि चई हुई, पोइ हुननि जेका कुझु कमाई हुई शइ या जेके आमाल हुआ उहे हुननि खे को फ़ाइदो कोन ॾेई सघे। माना उन्हनि अज़ाब जेको हुननि जे मथां अचिणो हो उन खे रोके कोन सघिया, रोकींद छा रोके बि कोन सघिया। ऐं अॻियां अल्लाह ताला फरमाए पियो त हिननि जेको कमायो उन्हनि जे बुराइनि, यानी हिननि जे आमाल जे बुराइनि, हिननि खे जेको आहे फ़असाबहम, हुन जूं बुरायूं हुननि खे पहुतियूं, माना हुन जे मथां अज़ाब आयो, अज़ाब खे न टारे सघिया न हटाए सघिया। ऐं उहे माण्हू जिन माण्हुनि ज़ुल्म कयो हिननि मां, हीअ त पहिरियनि जूं ॻाल्हियूं हुयूं, हाणे हीअ जेके कुरैश मक्का आहिनि इन्हनि मां जिन ज़ुल्म कयो त हीअ ईअं न सम्झनि, ईअं न धोखो खाइनि त भई उहे त पहिरियनि सां जेको थियो थियणो हो जो थियो, उन्हनि ते अज़ाब आया, उन्हनि ते हीअं थियो हूअं थियो, असां ते कुझु कोन थींदो। न, तव्हां वटि कहिड़ी गारंटी आहे, तव्हां वटि कहिड़ी पक जी ॻाल्हि आहे जो तव्हांखे जेको तव्हां चओ था त असां ते अज़ाब कोन ईंदो। अल्लाह फरमाए पियो त हिननि मां जिन ज़ुल्म कयो आहे, हाणे सिघो ई उन्हनि माण्हुनि जे मथां उन्हनि जे कमाई जूं, यानी उन्हनि जे आमाल जूं जेके बुरायूं आहिनि उहे उन्हनि खे पहुचंदियूं, माना उन्हनि खे अज़ाब पहुचंदो। वमा हुम बिमुअजिज़ीन, ए अल्लाह पाक खे आजिज़ हरगिज़ नथा करे सघनि, जो अल्लाह खे नऊज़ बिल्लाह थकाए छॾीन, अल्लाह पाक खे जी कुदरत खे जेको त आजिज़ करे छॾीन, अल्लाह हिन खे पकड़े ई न सघे, अल्लाह नऊज़ बिल्लाह हिननि खे अज़ाब ई न करे सघे, ईअं हरगिज़ नथा करे सघनि। अॻियां अल्लाह ताला फरमायो त ही जिन माण्हुनि इहो चयो न, नेमत खे पंहिंजे हुनर जे तरफ़ मनसूब कयो, त ही जेको असांखे रोज़ी मिली आहे या असांखे जेके नेमतूं मिलियूं आहिनि उहे असांजे पंहिंजे हुनर जे करे, पंहिंजी तदबीर जे करे, पंहिंजे कोशिशुनि जे करे आहे। इन्हनि बेवकूफ़नि खे अल्लाह ताला फरमाए पियो त छा इन्हनि माण्हुनि यानी इन ॻाल्हि खे मालूम कोन कयो, यानी हालात में गौर कनि हा त इन ॻाल्हि खे सम्झी वञनि हा त बेशक अल्लाह ताला जंहिं जेल चाहे थो रोज़ीअ खे कुशादा करे थो छॾे, ऐं जंहिं जेल चाहे थो अल्लाह ताला उनखे मापे तोरे ॾिए थो, अंदाज़े सां ॾिए थो, ऐं यानी उनजी रोज़ी जेका आहे तंग थी वञे थी। बेशक इन में अलबत्ता निशानियूं आहिनि उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके ईमान आणीनि था, माना ईमान वारा जेके हूंदा आहिनि समझदार हूंदा आहिनि, उहे ईमान वारा चवनि था त ही जेका नेमत असांजे मथां थी आहे उहा नेमत अगरचे असां इन में जेको आहे सो सबब बि इख़्तियार कयो, असां कोशिशि कई, मसइलन हिकिड़ो माण्हू दुकानु खोले थो, उन में सामान रखे थो, उनखे वक़्तु ॾिए थो, ज़हन हलाए थो, कोशिशि करे थो, पर हर दुकानदार त कामयाबु कोन थो थिए, हर माल रखण वारो, हर माल सीड़ाइण वारो कामयाबु कोन थो थिए, ऐं नफ़ो उनखे कोन थो हासिल थिए, केतिरा आहिनि जेके नाकाम थियो वञनि। त अल्लाह इहो इन जी तदबीर कीअं कारगर थी, इन जे तदबीर में असर विझण वारी अल्लाह पाक जी ज़ात आहे।
अल्लाह पाक जे तरफ़ जेको आहे ईमान वारा चंदा बस्त यानी कुशादगी रिज़्क़ में ऐं क़दर यानी तंगी, इहो सभु कुझु हिकिड़े अल्लाह पाक जे तरफ़ां आहे। ऐं हू जेॾीमहिल अल्लाह ते निगाह रखनि था न त हुननि जी हालत जेका आहे उहा तकलीफ़ में ऐं ख़ुशीअ में हर वक़्तु हिकु जहिड़ी रहे, छो त हू चवनि था त ही ख़ुशी जेका आहे उहा अल्लाह पाक जे तरफ़ां आहे ऐं आहे छा, इहा ख़ुशी जेका आहे त इम्तिहान आहे, त असां केतिरो था शुक्र अदा कयूं। उन करे रुजू अल्लाह पाक जे तरफ़ कनि था, ऐं जेकर तकलीफ़ अची थी वञे त तकलीफ़ में बि रुजू अल्लाह पाक जे तरफ़ कनि था त हीअ तकलीफ़ अल्लाह पाक जे तरफ़ां आई आहे ऐं ही इम्तिहान आहे छाजो, सब्र जो इम्तिहान। जेकॾहिं नेमत आई आहे ऐं रोज़ी आई आहे, सुठा हालात आया आहिनि त ही असांजे शुक्र जो इम्तिहान आहे, त पोइ इन्हनि जी हालत हिकु जहिड़ी रहे थी। ऐं ही ईअं कोन था थियनि जीअं हू काफ़िर जेके हुआ उहे, यानी हुननि जेॾीमहिल हुननि जे मथां जेको तकलीफ़ आई त हू तौहीद जे वेझो थिया, हुननि ॿियनि सभिनी माबूदनि खे विसारे अल्लाह खे पुकारियो, पर पोइ जेॾीमहिल हुननि ते नेमत आई त पोइ हुननि मुनेम खे, हक़ीक़ी मुनेम खे विसारे छॾियो ऐं इन विसारण जे करे हू जेको वरी वञी उन ई कुफर में मुब्तला थिया। ही ईमान वारा ईअं कोन था कनि, बल्कि ईमान वारा हर वक़्तु पंहिंजे मुनए में हक़ीक़ी इनाम करण वारी हस्ती ज़ात जेका आहे अल्लाह पाक खे यादि रखनि था। अल्लाह ताला असां सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना वइन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना वक़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।